सिंधी कल्चर डे और सिंधी ثقافتي ॾिहाड़ो हिकु मशहूर सिंधी ثقافتي मेलो आहे। सिंध जी सदियनि पुराणी शाहूकार ثقافت खे उजागर करण लाइ रवायती जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे। इहो ॾींहुं हर साल ഡിസംബर जे पहिरें हफ़्ते में आचर ते मल्हायो वेंदो आहे। सॼी दुनिया में ऐं सॼी सिंध में सिंधी ॻाल्हाइण वारी आबादीअ में वधीक पैमाने ते मल्हायो वञे थो। सिंधी ही ॾींहुं मल्हाईंदा आहिनि त जीअं सिंधी ثقافت जी परामन सञाणप जो मुज़ाहरो करे ऐं सिंध जो ऐं दुनिया जो ध्यानु पंहिंजे शाहूकार वरसे ॾांहुं ॾियारे वञे। इन जश्न ते सिंध जी समूरनि वॾनि शहरनि ऐं प्रेस क्लबनि ऐं ॿियनि हंधनि ते माण्हू गॾु थी मुख़्तलिफ़ सरगर्मियुनि जो बंदोबस्तु कंदा आहिनि। अदबी गॾिजाणियूं, मच कचहरी, मौसीक़ी जूं महफ़िलूं, सेमिनार, लेक्चर, प्रोग्राम ऐं रैलियूं थींदियूं आहिनि। सिंधी ثقافتي ॾिहाड़ो सॼी दुनिया में ડિસംબર जे पहिरें आचर ते मल्हायो वेंदो आहे। इन मौक़े ते माण्हू अजरक ऐं सिंधी टोपी पाइण, रिवायती ब्लॉक प्रिंट थियल शॉल और मौसीक़ी जा प्रोग्राम ऐं रैलियूं केतिरनि ई शहरनि में जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं वेंदियूं आहिनि। शहर ऐं ॻोठनि जा वॾा हॉल सिंधी अजरक सां सिंगारियल हूंदा आहिनि। सिंध जा माण्हू मुख़्तलिफ़ तक़रीबनि में अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा ॾींदा आहिनि। एसि ताईं जो ॿार ऐं औरतूं अजरक में मलबूस वॾे जलसे में गॾु थींदियूं आहिनि, जिथे सिंध जे नामवर गुलकारनि सिंधी गीत ॻाईंदा आहिनि, जेके सिंध जी अमन ऐं मुहबत जो पैगाम पेश कंदा आहिनि। फ़नकारनि जे मौसीक़ीअ जे परफॉर्मेंस शिरकत कंदड़ खे सिंधी धुननि ऐं क़ौमी गीत ते जीए सिंध वारा जीअन ते रक़्स करण ते मजबूर कंदा आहिनि। इन हवाले सां सिंध जे ثقافت खाते ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि जे इंतिज़ामिया खां अलावा सिंध जूं समूरियूं सियासी, समाजी ऐं मज़हबी तंज़ीमूं सेमिनार, बहस मुबाहिसा, लोक मौसीक़ी जा प्रोग्राम, ड्रामा, थिएटर परफॉर्मेंस, टेबलोज़ ऐं अदबी गॾिजाणियूं मुनक़िद कंदा आहिनि। इन सालियाने मेले जी तक़रीब में सिंधी ثقافت, तारीख़ ऐं विरसे खे उजागर कयो वेंदो आहे। ثقافت ॾींहुं सिंधी ॻाल्हाईंदड़ अवाम जी विच में यकजहती जे इज़हार लाइ मल्हायो वेंदो आहे। सिंध समेत सॼी दुनिया में जश्न मल्हायो वेंदो आहे। सिंध ऐं सिंधी जी ثقافت खे प्रमोट कयो वेंदो आहे। जीए सिंध, सदा जीअन।